अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ अगर आऊं आए आयशा आयूब। सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते। मुल्क अंदर कोरोना वायरस विघे वधीक 79 मरीजन दम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2580 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क अंदर कोरोना जे 5305 मरीजन जी हालत गणती जोगी। NCOC मूजिब केसनि जे मुस्बत अचण जी शर 5.44 रिकॉर्ड कई वई। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। मुल्की मुआशी, सियासी ऐं सलामती सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। काबीना खे चूंड सुधारनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इजलास में पार्लियामेंट जे मेंबरनि जे पघार में वाध समेत ॿियनि मामलनि ते बि वीचारियो वेंदो। सिंध में JST उस्तादनि जी भर्ती लाइ उम्मीदवारनि खां ॿिए ॾींहुं बि टेस्ट वरिती पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में उम्मीदवार लिखत वारी टेस्ट ॾेई रहिया आहिनि। सेंटरनि ॿाहिरां रश इंतज़ामिया कोरोना SOPs ते अमल कराइण में नाकाम बणियल।